शिकार पाण ई पंजोड़ में अची रहियो आहे। छा मतलब आहे शमू? बहादुर कोटा वारी बनीअ ते मूंखां ज़मीन जा कागज़ वठण अचे पियो। इहा ॻाल्हि आहे हाशिम भाउ, शमीर वीचारो अकेलो ॿधो पियो आहे। जेकॾहिं बहादुर ईंदो त जोड़ थी वेंदी। दिलावर मूंखे सोराना पक्का त अधे वॾे खे शमीर ऐं बहादुर खंभियो आहे। जेकॾहिं बहादुर पाण ई पंजोड़ में फासण थो अचे त इन खां वधीक ॿियो कहिड़ो भुल मिलंदो। देर न कयो, हलो त हलूं। उठो। अचो बाबा जी। शाज़े पुट, तुंहिंजो उदास चेहरो ॾिसी मुंहिंजो हाउ त हारजी पियो। बाबा साईं, मां माण्हुनि जा रवैया ॾिसी मायूस थी वियो। छा ही भिटधणीअ जो देश आहे? मूंखे त लॻे थो त मां कंहिं अजनबी देश में आयो आहियां। ख़बर न आहे त चाचो कलियो किथे आहे ऐं कहिड़नि हालनि में आहे। मीरा पंहिंजे पीउ जे जुदाई में ख़बर न आहे केॾो त रुनी हूंदी। शाज़ेब, मीरा मेण नाहे जो लुक लॻे रिझी वञे। मीरा रुक जी ठहियल आहे, रुक जी। तूं फिक्र न कर। बाबा साईं, छा चाचे पले जी का ख़बर पई? पुट, कोशिश में लगा पिया हूं। इंशाअल्लाह जल्द ख़बर पइजी वेंदी। बाबा, अव्हां बि कोशिशूं कयो। ही कानून छा पियो करे? कानून भी कोशिश करे रहियो। बाबा, मां चाहियां थो त जल्दी शादी करे हितां हलियो वञा। पुट, जीअं ई पलियो बाज़ियाब थियो तीअं का मुनासिब तारीख़ रखी तुंहिंजी शादी कराईंदासीं, बेफ़िक्र थी। ठीकु आहे बाबा साईं, अवल खे। शमो किथे आ? तकड़ छा जी आहे बहादुर खान, न दुआ न सलाम। तोखे शमूअ सां बि मिलायूं, तुंहिंजी ख़िदमत चाकरी कयूं था। वठी हलोसि, हलो अॻियां थी हल।
अच्छा अच्छा मूंसां गॾु सॼो घर ॻोल्हियूं था, ख़बर त पए तव्हांजी मिल्कियत जा कागज़ आहिनि किथे? न दरिया ख़ान न, तो सिर्फ मुंहिंजो कमरो ॾिठो आहे। अञा बहादुर खान जो कमरो रहिजी वियो आहे, उहो ॾिठो अथई? छा तो बहादुर खान जे कमरे जी तलाशी वरिती आहे? रईस अकुल खां कमु वठ, अकुल खां। छे चोरी कई आहे उन खे ई थो चवी त मूंखे चोरी ॻोल्हे ॾे। दरिया ख़ान, हिन मिल्कियत में मुंहिंजो ऐं शमू जो बि हिस्सो आहे, सम्झ, जेको बहादुर ॾियण ई नथो चाहे। इन करे ई हुन तुंहिंजा कन भरिया आहिनि त जी हुनजी मिल्कियत मां असांखे भितर बि न मिले। मां पुछां थी, आख़िर घर जी तलाशी वठण में तोखे कहिड़ी तकलीफ़ थी थिए जेको तूं नटाए रहियो आहीं? या तूं मूंखे मारण लाइ बहाना ॻोल्हे रहियो आहीं? त पोइ अच मूंसां गॾु ॿीहर हिकु भेरो घर जी तलाशी था वठूं। अच न, अची शमशाद बेगम तोखे चयनि त हिते कागज़ न आहिनि, न आहिनि, हरू भरू जो ज़िद। हे गुलाबी हिनखे सम्झाए, हरू भरू वक़्तु ध्यानु थी करे, कागज़ हिते न आहिनि। तूं नहीं ॾिस बीठो छाही थोरो ॻोल्ह तूं बि सही न, हिते ई हूंदा वेंदा केॾा। ऐसा असद को कहे रेसा वो त कागज़नि खे हिन में के ॻोल्हियो, पर कागज़ वॾा थींदा आहिनि, हिन में कीअं पूरा पवंदा गुलाबी जोड़े में। हाणे त थियव न पक त मिल्कियत जो फाइल बहादुर खान जे कमरे में न आहे, त पोइ आख़िरकार मिल्कियत जा कागज़ शाहज़मान वटि कीअं पहुता? हा थियम पक त फाइल किथे बि न आहिनि, फाइल त मूं वटि बि न आहे, शमू वटि बि न आहे, त पोइ वियो केॾां? ऐसा असद को कहे रेसा लगे तो काम खड़ी रहा होता। न ये शाह जमाना न रेस, ये कूड़ तो गल है गुलाबी जोड़े में। बहादुर खान वियागन का कागज़ वापस वठणा अथी वेठा हरू भरू ते टपड़न के हेॾे होॾे कयूं, हिते कागज़ आहिनि। वरी बि तुंहिंजे दिलि रखण जे लाइ बहादुर खान जो कमरो ॻोल्हियूं था, पर वरी बि चवां थो त हिते कागज़ न आहिनि। कागज़ न आहिनि। वरी बि चवें थी तूं ॾिसण में कहिड़ो हर्ज आहे? परे ॾे। मेरा दिल हाणे ॾे ख़बर चई त कागज़नि वारो फाइल हिन कमरे में न आहे, ही किथां आहे? गुलाबी ये तो वाकई मुझे मिल्कियत जा कागज़। दरिया ख़ान, हाणे त पक थी न तुंहिंजो सॼण केरु आहे ऐं दुश्मन केरु आहे? जायदाद जा कागज़ बहादुर खान चवंदा आहिनि त अॼुकल्ह रक्त में भेदभाव लाहे रहियो। ममड़ी तू भी खुश न थी तो तू भी हिन राज जी राजबाई थींदी है। पल्लीअ जी धेरनि जे नसीब में सौरन जो घर लिखियल ई न आहे, करी न करे त करे छा? मां तोखे हिन राज जी राजबाई थी ॾेखारींदसि, पोइ तुंहिंजी हियाण ते मुंग ॾरींदसि। निभागी आई तूं बि पंहिंजी भेनरनि वांगुर। रुगो तुंहिंजी शादी जी अञा ॻाल्हि ई हली आहे त पीउ जो सिर खयो अथई। अञा निकाह थींदो त अलाह जे कंहिंजो सिर खणंदी। अलाह कंदो त बाबा बि खैर सां अची वेंदो। तूं आहीं साड़ सड़ी जो सॼी उमिरि पई सड़ंदी आहे।
वञी सड़ असांखे छा कंदी सड़ंदी मुंहिंजी जुती मां छो सड़ंदियसि मूंखे त दे पलीअ जो हुयो त अलाह जे वीचारो केॾां हलियो वियो आहे ऐं मीरा न करी हा इहो मंगणो ऐं न ई इहो पलियो अगवा थिए हा मूंखे त पक आहे त इहो कमु कीअं तुंहिंजे उम्मीदवार जो हूंदो त जीअं ई शादी रुकजी वञे तूं बाबा जो दुख न कर इहो कमु जंहिंजो बि हूंदो न तोते मयार कोन ई दिलावर बि वॾो मीसणो आहे इहो कमु दिलावर जो ई हूंदो तोहफा माई तोहफा जिन छॾे वेंदो भूत छॾे वेंदो पर तूं कोन छॾींदीअ हाणे तूं बि करे हिन भितियुनि सां ॻाल्हाए मां वञाए थी लसी लप ठाहियां तोसां मगज़ हाणी त मगज़ ज़ाया करणो आहे वञी धूड़ पा मुंहिंजो छा वञे जरी न करे त करे छा हिकु दफ़ो हितां आज़ाद थिया पोइ इन्हनि ॿिन्ही हाशिम ऐं दिलावर सां हिसाब किताब चुक्तो कंदुसि आख़िर ये ॿई ॼणा चाहिनि छा था छो इन ॿिन्ही ॼणनि तर अची तपायो आहे शामिर ख़ान अॼु पाण हिकु गॾिजी वाइदो था कयूं वाइदो कहिड़ो वाइदो अच त असां ॿई वाइदो कयूं त असांजे जीअण जो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ हाशिम ऐं दिलावर जो मौत हूंदो दर्दनाक मौत इबरतनाक मौत छो त इन्ही ॿिन्हनि असांखे घणो ज़लील कयो मां तोसां वाइदो थो कयां जेसि ताईं इन्हनि ॿिन्ही हाशिम ऐं दिलावर खे न मारींदुसि तेसि ताईं सुख जो साहु न खणंदुसि अचनि पिया ॿई शैतान कंहिं जाइ जा दिलावर छा थो करी इमरान खे मारींदे जा ना शिंबा निशानो तो पक्को करिया ॾिसां त शमीर खे हितां गोॾनि में गोली लॻे थी या मां निशानो घुसी थो ठीकु आहे पोइ मां बि बहादुर जे गोॾनि खे कयां थो खिरखना न हाशिमन न असांखे न मार तूं जीअं चवंदे तीअं थींदो दिलावर असांखे छॾे ॾे इन में ई सुठो अथई न त असांजे मरण खां पोइ तूं बि ज़िंदा कोन बची सघंदे हिन जहान में बि पिया विढ़ंदा ऐं हुन जहान में बि पिया विढ़ंदा रहंदासीं अचई थी जवान जा पुट पेर संभाल शमीर ॿुधाए ॿुधाए त दो पलियो किथे आहे न त मुफ़्त में मारिजी वेंदे हाशिम शमीर खान तुंहिंजी धमकियुनि में अचण वारो नाहे पहिरीं ॻाल्हि ॿुधी छॾ तुंहिंजे पले जी मूंखे का बि ख़बर नाहे ॿी ॻाल्हि त जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे बि हा तोखे कोन ॿुधायां दिलावर शमीर त ॾाढो मुड़ुस माण्हू थी वियो आहे शमीर हिन तर में असां ॿई मुड़ुस माण्हू आहियूं टे जी का बि ज़रूरत नाहे बहादुर तूं ॿुधाए ऐं बचाए पंहिंजी ज़िंदगी छो त शमीर मरी वियो न त हिन जे पोयां न को पिटण वारो न रोअण वारो हिन जे मरण सां कहिड़ो सिंध खे लोॾो ईंदो पर जे तूं मरी वे न त पोयां दरिया खान बि मरी वेंदो ई
ऐं पोयां तव्हांजी किरोड़नि जी मिल्कियत काम ऐं कुत्ता खाई वेंदा। तंहिं करे चवां थो त मुड़ुस माण्हू थियण जी कोशिश न कर। ॿुधाए त अदो पलियो किथे आहे? मारे छॾ मूंखे। कसम सां कोन मुड़ंदोसांइ, मारे छॾींदोसांइ, उफट मारे छॾींदोसांइ। त पोइ मारे छॾ न मूंखे। जेकॾहिं भले जी ख़बर हुजे हा त तोखे ॿुधाए छॾिया। एतिरो तुंहिंजे हथां ज़लील कोन थिया। सोचे वठो, अॼोको सिज मां तव्हांखे मोहलत ॾियां थो। जेकॾहिं तव्हां सुभाणे न ॿुधायो त तव्हां ॿिन्हिनि खे बग़ैर कफन जे दफ़न करे छॾींदुसि। अचा शिंबा। हिकु कलाक जे लाइ हींअर त सिज बचे नथो आहे। ख़बर नाहे केॾांहुं गुम थी वियो। मूंखे त लॻे थो त बहादुर ख़ान खे ख़बर पइजी वई आहे त मिल्कियत जा कागज़ात संदसि कमरे मां लभी विया आहिनि। न शमशाद बेगम, मूंखे त को ॿियो चकर थो लॻे। ॿियो वरी कहिड़ो चक्कर हूंदो? बहादुर ख़ान हाणे शर्म खां ॿ ॾींहं त पक सां घर कोन ईंदो। हुनखे गुलाबी ॿुधाए छॾियो हूंदो। न शमशाद बेगम, बहादुर ख़ान एॾो शर्मीलो बि आहे। मूंखे लॻे थो त शमू हाशिम वारनि सां मिली किथे बहादुर ख़ान खे ॿधी न वरितो हुजे। बहादुर खे छो ॿधंदा? पलियो गुम थी वियो आहे, उन करे। ऐं थी सघे थो त शाह ज़मान सम्झंदो हुजे त पलीअ जी अगवा में बहादुर ख़ान जो हथ आहे। बहादुर में का घटि कान्हे। ऐं हुन ईअं बि कयो हूंदो। मां वञा थो ताक़त ऐं पुछा थो करायां त बहादुर ख़ान ॾे देरि छो कई आहे। हाणे पियो ॻोल्हा करीसि। बहादुर ख़ान हाणे ख़बर पवंदई। लिखंदो वक़्तु तूं केसि ताईं थो लिकी? अरे कल्ह खां वठी शमीर गुम आहे। तूं मूंखे हिन महिल थो ॿुधाई निकम आहे कंहिं जा जा। रेस अवां आया हींअर हो, अचण सां ई तव्हांखे ॿुधायो अथमि। फोन करे नथो ॿुधाए सघी? रेस बैलेंस कोन हो। हाणे मुंहिंजो मुंहुं छा जे लाइ थो ॾिसे? हल हितां चेला टे टेम्पू गली घुमा। जी रेस। हेलो सरदार शाह ज़मा, अंकुल खान पियो ॻाल्हायां। जो फोन कई थई? शमीर किथे आहे? मुझे खीसे में पियो। शमीर लाइ फोन कई थई? बंदि कर फोन। सरदार शाह ज़मा जे शमीर खे थोरी रहंड आई त वॾो कंद थींदो।